नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त करुंडी लॻ ॻोठ ख़ुदाबाद में ॻोठाण मोहम्मद इब्राहिम राजपर, हूर ख़ातून, युहा ख़ातून, शमशाद ख़ातून जी 4 एकड़ जी कणक ते गॾु थियल ढेर खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि पोरियत जो समूरो अनाज सड़ी रख थी वियो। जॾहिं त सोबान राजपर फैज़गंज थाणे ते 5 जवाबदारनि खादम राजपर, नूर मोहम्मद राजपर, नसीर राजपर, इमाम बख्श राजपर ते NC दाख़िल कराई है। होॾां फैज़गंज पुलिस हिकु जवाबदार नूर मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुज़ाहिरीन मुताबिक़ असां सां ज़ुल्म थियो आहे, मुंहिंजे मुखालिफ़नि मुंहिंजे कणक जे ढेर खे राति जो भिगोड़े में बाहि ॾेई साड़ियो आहे। हिन चयो त मुंहिंजो समूरो अनाज सड़ी वियो आहे, मुंहिंजे बचनि जो पेट गुज़र बि ॾुखियो थींदो आहे। हिननि मुज़ाहिरीन चीफ जस्टिस वज़ीर आज़म वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।